परदेसी इंसानो, परदेस में अल्लाह खां इलावा तव्हांजो कोई भी सच्चो यार कोन्हे। परदेस में अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम खां इलावा कोई भी तव्हां सां सच्चो न आहे। याद रखो, मयार केते भी न ॾियो। जेको जाते आहे उनखे दुआ ॾियो त रब ख़ुशि रखे। तव्हांखे जेकॾहिं यादि नथा कनि त इहो मक़सदु न आहे त मन हू तव्हांखे विसारे छॾे थो। न, हर इंसान जा पंहिंजा मसइला, हर इंसान पंहिंजी मजबूरी में, पंहिंजे घर जे मसइलनि में, पंहिंजी बेरोज़गारी में मसरूफ़ आहे, पंहिंजो ख़्यालातनि में अहिड़ा वॾा वॾा ख़्यालात उन्हनि जे दिमाग़ में। हिकु त साम्हूं वारनि जे अंदरों तव्हां घुमी न आया आहियो त उन जे अंदर मां कहिड़ी तकलीफ़ थी गुज़रे। असांखे रुगो टोक ई ईंदी आहे, उछल ई ॻाल्हाइण ईंदी आहे। बहरहाल मुंहिंजे चवण जो छा सबबु आहे? सबबु इहो आहे त कंहिं बि इंसान ते मयार न ॾियो। यादि रखो, परदेस में सचे यार जी जेकॾहिं तलाश थी न त सचो यार अल्लाह ख़ालिक़ अकबर ई थिए। छो ही परदेस उहो आहे, न तुंहिंजो माउ पीउ, न भाउ भेण, न तुंहिंजो घर। हिते उन ख़ालिक़ अकबर जो ई सहारो हूंदो आहे। यादि रखो, परदेसियो, केते मयार न ॾियो। जेको जाते आहे उनखे दुआ ॾियो। ख़ुशि हुजे, सलामत हुजे। हज़ारे मसइलान, हज़ारे प्रॉब्लम, हज़ारे परेशानियूं, हज़ारे इंसान जे दिमाग़ में ख़्यालातनि। बहरहाल जेकॾहिं तव्हांखे कोई विसारे वियो आहे त तव्हां कम से कम उन्हनि खे यादि कयो। तव्हां जेकॾहिं उन्हनि खे यादि कंदव त उन्हनि जे दिलि में बि तव्हांजे लाइ दरवाज़ा खुली ईंदा। ईअं न आहे त अॻिले मूंखे विसारे छॾियो आहे, अॻिलो नथो ॻाल्हाए त मां बि न ॻाल्हायां। अरे बाबा, ॻाल्हाए। जवान जी औलाद इहा अना अलाह खे पसंदि न आहे। इहा अना जेकॾहिं रखंदे पाण वटि त अकेलो रहिजी वेंदे। अना न रखो, अना न रखो। परदेसियो, यादि रखो, परदेस में रही करे अल्लाह ॾे सजदा न करे त हैफ़ थी जवान जी औलाद, हैफ़। इहो ई त ख़ालिक़ अकबर आहे जेको परदेस में तव्हांखे सहारो ॾेई वेठो आहे। जंहिं देस खां परदेस में तव्हांजो दाणो नसीब लिखियो आहे। जेकॾहिं पाकिस्तान जा आउट ऑफ कंट्री कहिड़े बि मुल्क खां तूं आयो आहे, न आयो आहे, त यकीन रखजांइ त अल्लाह मुंहिंजा नसीब भला कंदो। तूं पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में ख़्यालात ॾिठा त हिननि जा लहजा, रवैया सभु चेंज थी विया। तूं इंतज़ार कर, जे ख़ालिक़ अकबर तुंहिंजो देस खां परदेस में सफ़र लिखियो, सफ़र खां बाद में नसीब लिखियो, त इहो नसीब अल्लाह तोखे ज़रूरु ॾींदो। रब ते यकीन रख, आसरो कर, सिर्फ़ु अल्लाह जो कर। नमाज़ में अल्लाह खे हथड़ा खणी रब्बुल जलाल वल इकराम खे सदाऊं खण। यादि रख, अल्लाह ते जेॾो यकीन तुंहिंजो मज़बूत हूंदो तेॾा तुंहिंजा कम आसानी सां थींदा वेंदा। अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम तुंहिंजे अंदर जे यकीन खे ॾिसंदो आहे। तूं अल्लाह खे आज़माए न। दुआ जो बि इंतज़ार कयो। तव्हां कॾहिं कॾहिं चवंदा आहियो त मां एॾी दुआऊं घुरियूं क़बूल ई नथी थिए। थी सघे उहा दुआ तुंहिंजी उन जाइ ते क़बूल थी हुजे जंहिंमें तुंहिंजो को रोड रस्ते जो हादसो लिखियलु हुजे, उन दुआ जे वसीले उहो टरी वियो हुजे। जा का वॾी आफ़त तुंहिंजे मथां किरणी हुई, उन आफ़त खे अल्लाह इन दुआ जे वसीले दूर करे छॾियो। दुआ केरु थो चए त क़बूल न थींदी आहे? क़बूल थींदी आहे, क़बूल थींदी आहे। अल्लाह ते सिर्फ़ु यकीन मज़बूत हुजणु घुरिजे। अल्लाह जे आॾो जाइज़ जेके मक़सद आहिनि उन्हनि जी दुआऊं घुरो, नाजाइज़ दुआऊं न घुरो। नाजाइज़ ॾींहुं राति हिकु कर, न थींदी पूरी। यादि रखो इंसान, अबे अमर जे ख़िलाफ़ को बि अहिड़ो क़दम न खणो जो अबे अम्मा जी दिलि नाराज़ थी वञे। अबे अम्मा जी जेकॾहिं दिलि नाराज़ थी वई न त यादि रखजांइ, अबु अम्मा त हिन दुनिया में न हूंदई, पर तूं जेसि ताईं जीअरो हूंदे बदनसीबनि वांगी पियो पाण खे आवारा सम्झंदे। यादि रखो इंसान, गुलाब जा गुल इन लेक्चर ते अमल ज़रूरु कजो, कंहिंजी मायरनि जा गुलाब जा। ऐं ॿी हिकिड़ी यादि कजो ॻाल्हि, अमर जीजल कॾहिं बि तव्हां खां फ़ोन ते हाल अहवाल वठे न त पंहिंजो हाल अञा वधाए ॿुधाईंदा कयो त अम्मा मां ख़ुशि आहियां, अल्हम्दुलिल्लाह, रब जा लख ऐं करोड़ एहसान, मूंखे वॾी ख़ुशी आहे। अम्मा पुछंदी आहे त बचड़ा छा खाधो थी अॼु? छा खाधो अथई? भाॼी में छा हुई? तव्हां इहो चइजो, अम्मा बसि घणो कुझु हुयो, अल्हम्दुलिल्लाह या रब। मां मञा थो परदेसी ॾुखियो गुज़र कंदा आहिनि, ॾुखियो गुज़र सफ़र कंदा आहिनि। मां मञा थो वॾी तकलीफ़ुनि में हूंदा, पर जीजल अमड़ खे उहे तकलीफ़ूं कॾहिं बि बयानु न करे ॿुधाइजांइ। छो
अमर जी अंदरों अंदरों मन पंहिंजे सोचनि ऐं ख़्यालातनि जी वजह सां हयाती खुटंदी वेंदी अथई। यादि रखो ये गुलाब जा गुलो अमर खे हर हाल में इहो ॾसींदा कयो त अम्मा मां ख़ुशि आहियां रब जो करम मां अल्लाह जा करोड़े एहसान। अल्लाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखंदो, जाते बि हूंदो ख़ुशि हूंदो।